सवाल किया है अवैस अली रिजवी। वो तो कहता है मस्जिद के इमाम के लिए जमात बुरा भला के है, उसके लिए कुछ पैगाम देना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंहिं बि मुसलमान जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाइणु, उन सां बुग़्ज़ ऐं इनाद बग़ैर कंहिं शरई उज़र जे रखणु इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। ख़ुसूसन जेके मस्जिद या इमाम आहिनि, जेकॾहिं मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि, उन जे बावजूदु उन्हनि सां बुग़्ज़ इनाद रखियो वञे या उन्हनि जे बाबति घटि वधि ॻाल्हाए वञे त इहो सख़्तु नाजाइज़ ऐं हराम आहे। जीअं बुख़ारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारका हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सिबाबुल मुस्लिम फुसूकुन व कितालुहु कुफ़्रुन। कंहिं बि मुस्लमान खे ॻाल्हाइणु घटि वधि इहो फ़िस्क़ ऐं गुनाह जो कमु आहे, ऐं उनखे मारणु क़त्लु करणु इहो कुफ़्र आहे। ऐं जेकॾहिं इमाम हाफ़िज़ या आलिम आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाइणु, उन जे बाबति बकवास करणु इहो सख़्तु कबीरे गुनाहनि मंझि आहे। इमाम जी, हाफ़िज़ क़ुरान ऐं आलिम जी तज़ीम करणु इहो ऐन अल्लाह तबारक व तआला जी तज़ीम करणु आहे। जीअं सुनन अबी दाऊद जे अंदरि हदीस मुबारक आवा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न मिन इजलालिल्लाहि इकराम ज़िशैबतिल मुस्लिमी व हामिलिल क़ुरान गैरिल गाली फ़ीहि व जाफ़ी अन्हु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तज़ीम मंझां इहो आहे त कंहिं वॾी उमिरि वारे मुस्लमान जी तज़ीम करणु, ऐं ॿिए नंबर ते कंहिं हाफ़िज़ क़ुरान जी तज़ीम करणु इहो बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तज़ीम मंझां आहे। हिन हदीस मुबारका में क़ाबिल तवज्जो ही अल्फाज़ आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व हामिलिल क़ुरान, यानी जेको क़ुरान खे यादि करण वारो आहे, क़ुरान खे हिफ़्ज़ करण वारो आहे, क़ुरान जो आलिम या मुफ़स्सिर आहे, उन जी तज़ीम करणु ईअं आहे ॼण को अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तज़ीम करणु। ऐं इन में अॻियां जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज़ फरमाया आहिनि उहे बि क़ाबिल तवज्जो आहिनि। पाण फरमायूं त गैरल गाली फ़ीहि वल जाफ़ी अन्हु, जेको क़ुरान में हद खां तजावुज़ बि न कंदो हुजे ऐं क़ुरान में घटिताई बि न कंदो हुजे। यानी जेको हाफ़िज़ क़ुरान त आहे, आलिम त आहे, पर उन जे बावजूदु उहो हद खां तजावुज़ करण वारो आहे, क़ुरान ते सही तरीक़े सां अमल करण वारो न आहे, त उन जी तज़ीम न कबी। जेको क़ुरान ते एतदाल सां सही तरीक़े सां अमल करण वारो आहे, उन जी तज़ीम करणु ऐन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तज़ीम करणु आहे। ऐं जेकॾहिं के इमाम जे परपुठ ॻाल्हि कई वञे थी, जेका इमाम जे मुंहं ते कजे त इमाम खे नापसंदीदा लॻे, इहा गिलाव आहे। ऐं गिला जे बाबति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल गीबतु अशद्दु मिन ज़िना, कंहिंजी गिला ऐं गीबत करणु इहो ज़िना खां बि कबीह बुरो बुछड़ो फेल आहे। इन करे जेके शख़्स इमाम जी गीबत गिला कनि था त उहे गुनाह ऐं कबीरा जा मुर्तकिब। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाहि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ातिर इंसान सां बुग़्ज़ रखणु बि जाइज़ आहे ऐं इंसान सां महबत रखणु बि जाइज़ आहे। यानी अगरि को शख़्स दुनियादारी जे करे, दुनियावी मामलात जे करे इमाम सां बुग़्ज़ रखे थो त इहो नाजाइज़ आहे, कबीह हराम आहे। पर जेकॾहिं उहो दीन जे ख़ातिर उन सां बुग़्ज़ रखे थो, यानी उहो गुनाह जा कमु करण वारो या गुमराह फ़िरके जो आहे ऐं उन सां इन दीनी कमनि जे करे बुग़्ज़ रखे थो, त इन में का बि कराहत न आहे। ऐं इमामनि खे बि गुज़ारिश कयां थो त उहे पाण खे परहेज़गार ऐं मुत्तक़ी बणाइनि, पाण खे अहिड़ो बणाइनि जेको ऐन सुन्नत मुबारका जे मुताबिक़ हुजे। पर जेको इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते नथो हले ऐं गैर शरई कमु करे थो, गैर इख़लाक़ी कमु करे थो, वरी इमाम थिए थो, त उन जी निमाज़ ई क़बूल न पवंदी। जीअं सुनन अबी दाऊद जे अंदरि हदीस मुबारका हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलासतुन ला यक़बलुल्लाहु मिनहुम सलातन, टे अहिड़ा शख़्स आहिनि जन जी निमाज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल नथो फ़रमाए। ॿी हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि त उन्हनि जी निमाज़ उन्हनि जे कननि खां मथे नथी चढ़े। उन मां पहिरें नंबर ते उहो आहे, मन तक़द्दम क़ौमन वहुम लहू कारिहून, जेको क़ौम जे थियण जे लाइ अॻियां वधे थो
ऐं उहा क़ौम उनखे नापसंदि करे थी। हिन हदीस जो मफ़हूम इहो आहे त जेको शख़्स अहिड़ा कम करे थो गैर शरई जंहिंजे करे क़ौम उनखे नापसंदि करे थी, वरी बि उहो इमाम थियण जे लाइ अॻियां थी बीहे थो त उन जी निमाज़ क़ाबिल क़बूल नाहे। हासिल कलाम इहो आहे त जेकॾहिं क़ौम जमायती इमाम सां कंहिं शरई कमनि जे करे बुग़्ज़ ऐं इनाद रखनि था, उन सां अदावत रखनि था, त इहो जाइज़ आहे। इमाम खे घुरिजे त पंहिंजा प्रकार सुधारे जीअं उनजी निमाज़ क़बूल थिए। पर जेकॾहिं उहा क़ौम ऐं जमायत इमाम सां कंहिं दुनियावी मामलात जे करे बुग़्ज़ इनाद रखे थी, त पोइ क़ौम जे लाइ इहो कमु बिल्कुलु नाजाइज़ आहे। क़ौम खे घुरिजे त पंहिंजी निमाज़ क़बूल कराइण जे करे इमाम सां सुलह करे उनखां माफ़ी घुरे ऐं पंहिंजो इस्लाह करण जी कोशिशि करे। वल्लाहु आलम बिस्सवाब।